रोहड़ी केनाल खे लॻल गारे सबबि मुतासिर थियल ॻोठ सैयद बिलाल शाह ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि जी 25 ॾींहं गुज़री वञण बावजूदि इंतज़ामिया का साड़ न लधी। मटियारी ज़िले जी वॾी आबादी वारे ॻोठ सैयद बिलावल शाह में 3 खां 4 फुट पाणी बीठल आहे, जॾहिं त केतिराई कचा घर रही पट पइजी विया आहिनि। तक़रीबन 200 घरनि ते मुश्तमिल ॻोठ चइनी तरफ़नि खां पाणी जे घेरे में आहे। सवे एकड़नि ते बीठल फसल वोण केलो सारियूं मिर्च बसर बेमुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। ॻोठाणनि नियाज़ हुसैन ख़ासखेली, नूर मोहम्मद ख़ासखेली, याकूब ख़ासखेली, अली गुल ख़ासखेली, रहीम ख़ासखेली, अता मोहम्मद ख़ासखेली, पीर बख्श रिंद, कलंदर बख्श रिंद, इलाही बख्श रिंद, बख्श अली रिंद ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहीदे चयो आहे त असांजी सागड़ ज़िले इंतज़ामिया बि मालकी नथी करे ऐं मटियारी ज़िले इंतज़ामिया बि मालकी नथी करे। दहण बावजूदि केर बि ॻोठ वारनि जी साड़ लहण लाइ तयारु नाहे। सिंध हुकूमत समेत तख जे चूडियल MNA मखदूम जमील ज़मा ऐं MPA मटियारी मखदूम फ़खर ज़मा तोड़े डिप्टी कमिश्नर मटियारी खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त असांजे ॻोठ मां पाणी निकाल कराए असां ॻोठाणनि जी माली मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।